वेलकम बैक नाज़रीन। तफसीली खबरुन में हिक बियर भली कार ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालू लाड़काने खात मोहनजोदड़ो एयरपोर्ट रोड ते वैन जो मोटरसाइकिल के टक्कर लगो बाड़ो फौत थी वियो आहे। वैन जे टक्कर में ॻोठ भूरल कल्होड़ो वासी चैन वरे जो अब्दुल गनी फौत थी वियो आहे। बकापुर पुलिस वैन ड्राइवर के गिरफ्तार करे वरतो। मड़ घर पहुंचण ते कोहराम मतल आहे। अफ़सोसनाक ख़बर हिक ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। लाड़काने खां मोहनजोदड़ो एयरपोर्ट रोड ते वैन जो मोटरसाइकिल के टक्कर लगो आहे। बाड़ो फौत थी वियो आहे। वैन जे टक्कर में ॻोठ भूरल कल्होड़ो वासी चैन वरे जो अब्दुल गनी फौत थी वियो आहे। बकापुर पुलिस वैन ड्राइवर के गिरफ्तार करे वरतो। मड़ घर पहुंचण ते कोहराम मची वियो आहे। मीरो खान का ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आवाज़ शेयर कंदालूं। मीरो खान में कंबर रोड ते बिन मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में मीरो खान वासी 20 वरे जो मुनीर अहमद तुनियो फौत थी वियो। हिक ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आवाज़ शेयर कंदालूं। मीरो खान में कंबर रोड ते बिन मोटरसाइकिल में टक्कर लगो आहे। नौजवान फौत थियो आहे। हादसे में मीरो खान वासी 20 वरे जो मुनीर अहमद तुनियो फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां मीरो खान का शेयर कंदालूं। कंबर रोड ते बिन मोटरसाइकिल में टक्कर लगो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में मीरो खान वासी 20 वरे जो मुनीर अहमद तुनियो फौत थी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आवाज़ सां मीरो खान का शेयर कंदालूं। कंबर रोड ते बिन मोटरसाइकिल में टक्कर लगो आहे। नौजवान फौत थी वियो आहे। हादसे में मीरो खान वासी 20 वरे जो मुनीर अहमद फौत थी वियो आहे। कमाल देरो का नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। ॻोठ हमाव में चोर घर में दाख़िल थी मुज़ाहिमत ते फायरिंग कई आहे। घरधणी ज़ख्मी थी पियो। चोर घर भातिन के यरगमाल बनाए बकरियों काहे वया। गोलियों लगन सबब अब्दुल हकीम ज़ख्मी थी पियो आहे। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंध न पहुती। मुतासिर घरधणी रिजवान अली नांगराज जो ये चवण आहे। हिक ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। कमाल देरो खां ॻोठ हमाव में चोर घर में दाख़िल थी विया। मुज़ाहिमत ते फायरिंग थी आहे। घरधणी ज़ख्मी थी पिया आहिनि। चोर घर भातिन के गिरगमाल बनाए बकरियों काहे वया। गोलियों लगन सबब अब्दुल हकीम ज़ख्मी थी पियो आहे। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंध नाहे पहुती। मुतासिर घरधणी रिजवान अली जो इहो चवण आहे। कश्मीर का नाज़रीन अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदालूं। खैरपुर कश्मीर पुलिस पारां मुबैना मुक़ाबलेबत नौजवान के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस कार्रवाई करे 2 महीना अॻु अगवा थियल इस्लामुद्दीन सूमरो के बाज़ियाब कराए वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिक ॿीहर खैरपुर खां शेयर कंदालूं त कश्मीर पुलिस पारां मुबैना मुक़ाबलेबत नौजवान के बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। पुलिस कार्रवाई करे 2 महीना अॻु अगवा थियल इस्लामुद्दीन सूमरो के बाज़ियाब कराए वरितो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिक ॿीहर खैरपुर खां शेयर कंदालूं। कश्मीर पुलिस पारां मुबैना मुक़ाबलेबत नौजवान के बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। पुलिस कार्रवाई करे 2 महीना अॻु अगवा थियल इस्लामुद्दीन सूमरो के बाज़ियाब कराए वरितो आहे। मांझंद का नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। मांझंद में हेस्को जूं बिजली चोरन खिलाफ़ कार्रवाइयूं। 2 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। SDO जामशोरो जी फरियाद ते 2 ॼणनि मथां बिजली चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे। मंज़ूराबाद वासी फयाज़ हुसैन ऐं अयाज़ अली मथां बिजली चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ मांझंद खां अवां सां हिक ॿीहर शेयर कंदालूं। मांझंद में हेस्को जूं बिजली चोरन खिलाफ़ कार्रवाइयूं। 2 ॼणनि ते केस दाख़िल कयो वियो आहे। SDO जामशोरो जी फरियाद ते 2 ॼणनि मथां बिजली चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे। मंज़ूराबाद वासी फयाज़ हुसैन ऐं अयाज़ अली मथां बिजली चोरी जो केस दाख़िल कयो वियो आहे। गंबड़ खां नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं त बुरको पहिरें मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान चोरी कंदड़ जवाबदार सोघो कयो वियो आहे। केस दाख़िल थी वियो आहे। गश्त दौरान गिम्स में अस्पताल में बुरको पहिरियल शख़्स के गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवण आहे जवाबदार बुरको पहिरें अस्पताल में औरतुनि जे भरिसां वेही मोबाइल फ़ोन ऐं पर्स चोरी कंदो हो। हिक ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां गंबड़ खां शेयर कंदालूं त बुरको पहिरें मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान चोरी कंदड़ जवाबदार के सोघो कयो वियो आहे। केस दाख़िल कयो वियो आहे। गश्त दौरान गिम्स में अस्पताल में बुरको पहिरियल शख़्स के
गिरफ़्तार कियो वियो आहे। जवाबदार बुरको पहिरे अस्पताल में औरतुनि जे भरिसां वेही मोबाइल फोन ऐं पर्स चोरी कंदो हो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन गंबड़ खां आवाज़ शेयर कंदालूं। बुरको पहिरे मोबाइल फोन ऐं ॿियो सामान चोरी कंदड़ जवाबदार खे सोगो कयो वियो आहे, जंहिं मथां केस दाख़िल कयो वियो आहे। गश्त दौरान गिम्स में अस्पताल में बुरको पहिरियल शख़्स खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रिपड़ी खां नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। रिपड़ी भरिसां मुबैना अगवा थियल ॻोठाणे जे वारसनि सां धाड़ेलनि जो राब्तो भुंग तलब कई वई आहे। कुझु ॾींहं जाड़ा खोवासी शहज़ादो कलोड़ो खे धाड़ेल अगवा करे विया हुआ। धाड़ेलनि व्हाट्सएप ते वीडियो मोकिले भाउ जी बाज़ियाबी लाइ 50 लख भुंग तलब कयो हो। मामले जो नोटिस वठी भाउ खे बाज़ियाब कराए परेशानी ख़त्म कई वञे, वारसनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन हिकु ॿीहर आवाज़ शेयर कंदालूं। रिपड़ी भरिसां मुबैना अगवा थियल ॻोठाणे जे वारसनि सां धाड़ेलनि जो राब्तो थियो आहे, भुंग तलब कई वई आहे। कुझु ॾींहं अॻु जाड़ा खूवासी शहज़ादो कलोड़ो खे धाड़ेल अगवा करे विया हुआ। मेहर खां नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। तिंडस हाईवे ते ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, पीरसन फोत थी वियो आहे। हादसे में ॻोठ नौरंग चांडियो वासी 70 वरे जो हाकिम चांडियो फोत थी वियो आहे। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन मेहर खां हिकु ॿीहर आवाज़ शेयर कंदालूं। तिंडस हाईवे ते ट्रैक्टर ट्राली जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻो आहे, पीरसन फोत थी वियो आहे। हादसे में ॻोठ नौरंग चांडियो वासी 70 वरे जो हाकिम चांडियो फोत थियो आहे। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नवाबशाह खां नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदालूं। त दौड़ थाणे जे हद में ॻोठाणे जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। ॻोठ महमूद छुट्टो में ग़ुलाम मोहम्मद छुट्टो जो गोलियूं लॻल लाश हथायो। हिकु ॿीहर या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन नवाबशाह खां आवाज़ शेयर कंदालूं। त दौड़ थाणे जे हद में ॻोठाणे जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। ॻोठ महमूद छुट्टो में ग़ुलाम मोहम्मद छुट्टो जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर आवाज़ सां नवाबशाह खां शेयर कंदालूं। त दौड़ थाणे जे हद में ॻोठाणे जो लाश हथायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन नवाबशाह खां आवाज़ शेयर करे आहियूं। दौड़ थाणे जे हद में ॻोठाणे जो लाश हथायो आहे। ॻोठ महमूद छुट्टो में ग़ुलाम महमूद छुट्टो जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन आवाज़ सां नवाबशाह खां शेयर करे आहियूं। दौड़ थाणे जे हद में ॻोठाणे जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। नाज़रीन दादू में कारो जादू बुत विझण ऐं तावीज़ बहाने वसवसनि जो शिकार शहरी ठगनि हथां लखें रुपया विञाए चुका आहिनि, पर उन बावजूद ठगनि जो शहरियुनि सां फराड जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील पेश है फराज जमाली जी ही रिपोर्ट। दादू ऐं उनजे आस पास में तावीज़ जादू कारे इल्म जो कारोबार वधी वियो। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि जा ठग दादू पहुची विया। माण्हुनि खे पैसा डबल करे ॾियण ऐं मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ठगण लॻा। अॼुकल्ह पंजाब जा कुझु मां ठग बि दादू पहुची विया आहिनि, जेके बुत विझण ऐं कढण जे बहाने सां अवाम खे ठगण लॻा आहिनि। काफ़ी ठगनि कब्रिस्तान जो बि रुख कयो आहे, जेके कारे जादू जे नाले ते कूड़ा मंत्र पढ़ी अवाम के कब्रुनि जी तौहीन ऐं उन मां कूड़ा बुत कढी ॾेखारे अवाम खां पैसा फुरण लॻा आहिनि। अक्सर उन्हनि ठगनि कूड़नि भोपनि वटि नौजवान छोकिरनि खे बि ॾिठो वियो आहे, जेकी पंहिंजी महबूबा जी सेटिंग करण लाइ उन्हनि भोपनि जो रुख करे पंहिंजो पैसो ऐं वक़्तु ज़ियान करे रहिया आहिनि। हज़ारे माण्हू नफ़्सियाती मूज़ी मर्ज़ में फासी विया आहिनि। जैली पीर हथ ठोकियनि मुलनि जा ठठ थी विया आहिनि। बकर कुकड़ नज़राने तौरु हासिल करण लॻा। जैली पीर कारो इल्मु ऐं बुत विझण जो ख़ौफ़ ॾेई मिसकिन माण्हू ऐं अबोज माण्हुनि खे फुरण लॻा आहिनि। दादू में काफ़ी माण्हू उन्हनि ठगनि भोपनि कूड़नि जे हथां ठगिजी रहिया आहिनि। कैमरामैन मोहसिन जतोई सां गॾु फराज जमाली दादू। नाज़रीन तो ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ सांगड़ का शेयर कंदालूं। सांगड़ में फ्लोर मालिक पारां शहरियुनि सां मुबैना तौर करोड़े रुपयनि जो फराड केस दाख़िल किया वियो आहे। फ्लोर मिल मालिक नंदलाल लीज ते वरतल फ्लोर मिल में अमानत तौर रखियल करोड़े रुपयनि जी कणक विकिरो करे फरार थी वियो आहे। सेठ नंदलाल फ्लोर मिल में अमानत तौर रखियल करोड़े रुपयनि जी कणक विकिरो करे भारत फरार थी वियो आहे। फास्ट फिल्म ते मैनेजर मंसूर भट्टी जी फरियाद ते मिल मालिक सेठ नंदलाल मथां केस दाख़िल कियो वियो आहे।
एक बार बिहरिया ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन सागढ़ का शेयर कंदा सागढ़ में फ्लोर मिल मालिक पारा शहरिन सां मुबैना तौर करोड़ रुपयन जो फराड केस दाखिल किया वियो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद मक्सी असां सां लाइन ते मौजूद है। जी रशीद, आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी ज़िले सागढ़ जे शहरनि सां करोड़ रुपयनि जो फराड कंदड़ सागढ़ शहर जे रवासी सेठ नंदलाल शहदादपुर में सागढ़ रोड ते नई कायम थियल फास्ट फ्लोर मिल जे मालिक अब्दुर्रहीम सूमरो का फ्लोर मिल जे 2 सालन जी लीज ते वठी 4 करोड़ 90 लाख रुपए जो फराड करे वियो आहे। सागढ़ जे शहरनि सां जनरली 50 करोड़ रुपयनि खां मथे रक़म जो फराड कंदड़ अटे ऐं कणिक जो मशहूर वापारी सेठ नंदलाल शहदादपुर में सागढ़ रोड ते फास्ट फ्लोर मिल मां 1 करोड़ जी कणिक 1 करोड़ 20 लाख रुपयनि जो अटो ऐं 2 करोड़ 70 लाख रुपयनि जी रोक रक़म टोटल 4 करोड़ 90 लाख रुपयनि जो चूनो हणी रक़म खणी ॿुहारे फरार थियो आहे। फास्ट मिल जे मैनेजर मंसूर अहमद भट्टी जे फरियाद ते अॼु शहदादपुर थाणे ते सेक्शन 408 ऐं 420 तहत उन जे ख़िलाफ़ केस दाख़िल थियो आहे। वॾी महिरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, इन सां गॾु बुलेटिन पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.ttvnetwork.com। फॉलो कयो असांजे सोशल मीडिया पेजिस खे।